हिननि मासूम यतीम बच्चन जी मालिकी केर कंदो? असांजे बाबा खे शहीद कयो आहे, हुननि खे गिरफ़्तार कयो। हिननि जो वालिद अवाम लाइ आख़िरी खून जे क़तरे ताईं विढ़ंदे शहीद थियो। जंहिं डिपार्टमेंट लाइ दुनिया में गुज़ारियल ज़िंदगी वक़ुफ़ कयई उन्हनि खेसि नज़रअंदाज़ करे छॾियो। मां ॻाल्हि करे रहियो आहियां कुझु हफ़्ता पहिरियां बख्शापुर में शहीद थियल वॾो मुंशी मसूद मंगलाणी जो, जेको ॾोहारनि जे गोलियुनि जो खाज बणिजी वियो। छा उन्हीअ जे यतीम बच्चनि लाइ पुलिस डिपार्टमेंट, IG सिंध, DIG लाड़काणा ऐं दबंग सर्जंदड़ SSP इरफान अली सम कुझु कयो? बिल्कुलु बि कुझु न कयो। मुमकिन ई न आहे त अहिड़ो पुलिस ऑफिसर दबंग थी सघे थो जेको पंहिंजे शहीदनि जे वारिसनि जी बि सार न लहे। ऐं IG साहब वॾेरनि जे एहतराम में हथ ॿधी बीठो रहियो, पर इहो ख़्यालु न आयुसि त शहीदनि जा वारिस शफ़क़त लाइ मुंतज़िर आहिनि, संदसि तॾे ते लड़ी वञिजे। पर IG साहब खे फ़ुर्सत ई किथे मिली। अॼु मूंसां हिन यतीम गुलनि जहिड़े मासूम राब्तो कयो, मूंखे ॻाल्हाइण लाइ लफ़्ज़ न हुआ। हिन मासूमाना सवाल कयो त मुंहिंजे अबू जा क़ातिल गिरफ़्तार थिया? मूं दिल ई दिल में जेको कुझु सोचियो उहो बयानु नथो करे सघिजे। बसि IG साहब, ख़ुदारा पंहिंजे शहीदनि जे खून जो हिसाबु वठो ऐं शहीदनि जे उजड़ियल गुलशन में गुलाब जहिड़नि यतीम बचड़नि ते शफ़क़त जो हथु रखो। शहीद कश्मीर शहीद वॾो मुंशी मोहम्मद मसूद मंगलाणी जे खून सां इंसाफ़ करियो, शहीदनि जे वारिसी कयो ऐं हिन पैगाम खे अॻिते शेयर कयो।